बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन व लअनतु अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फ़ी किताबिहिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फ़िल क़ुरबा। मोअज़्ज़िज़ नाज़रीन व सामीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जीअं त रमज़ान नशरियात में असांजी गुफ्तगू हली रही आहे, अॼु असां गुफ्तगू कंदासीं हज़रत अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जी मुख़्तसर तारिफ़, छो जो मौला अमीर अलैहिस्सलाम जी शहादत जा ॾियारा आहिनि। हज़रत अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम हिजरत खां 23 साल पहिरीं 3 आमुल फ़ील 13 रजब ते मके शहर में संदसि विलादत थी ऐं जॾहिं पाण 10 वरनि जा थिया, यानी संदसि उमिरि अक़दस 10 वरनि जी थी, उन वक़्तु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी रिसालत जो ऐलान कयो, यानी उहा आयत जंहिंमें हुकुम थियो हो पंहिंजे अक़रबीन खे दावत ॾे। त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दावत ॾिनी, जंहिंमें कुरैश जा अशख़ास शामिल हुया, त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावत हक़ ॾियण खां पोइ इहा इस्तदा कई त तव्हां मुंहिंजा केरु आहे जेको इन ई पैगाम में मुंहिंजो मददगार साबित थिए। त जेको मुंहिंजो मददगार थींदो उनखे आउं ख़िलाफ़त, वसायत ऐं उख़ुवत जे उहिदनि सां नवाज़ींदुसि। इन ई वक़्तु छो जो नओं दौर हो, कंहिं बि हामी न भरी, पूरे मजमे मां हिकु ई शख़्स जेका हज़रत अली अलैहिस्सलाम जी हस्ती हुई 10 सालनि जी उमिरि में, उन ई पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिमायत कई ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो 3 मरतबा ऐलान कयो ऐं 3 मरतबा सिर्फ़ हज़रत अली अलैहिस्सलाम उन ऐलान जी हिमायत कई। जॾहिं हज़रत अली अलैहिस्सलाम हिमायत कई त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तूं मुंहिंजो भाई, तूं मुंहिंजो वसी ऐं मुंहिंजो ख़लीफ़ो आहीं मूंखां पोइ। ऐं पाण जॾहिं हज़रत अली अलैहिस्सलाम जी उमिरि 23 साल थी, यानी 23 वरनि जा थिया, त उन ई वक़्तु हिजरत जो वाक़ियो रोनमा थियो, जेको इंतिहाई संगीन ऐं ॾुखियो हो। त उन ई वक़्तु हज़रत अली अलैहिस्सलाम खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 ज़िम्मेदारियूं सौंपियूं। उन में पहिरीं ज़िम्मेदारी इहा त बिस्तर रसूल ते सुम्हणो हो, जेको उन वक़्तु कंहिंजे वस जी ॻाल्हि न हुई, तमामु ॾुखियो हो, छो जो नंगियुनि तलवारनि जे साए में इहो बिस्तर हो। ऐं ॿी नसीहत ऐं ॿी ज़िम्मेदारी जेका रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली अलैहिस्सलाम खे ॾिनी, उहा ज़िम्मेदारी इहा हुई त जेके रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अमानतूं पियल हुयूं, उहे अमानतूं वापसि करे अहले हरम रसूल खे मदीने वठी वञिणो हो। इहे 2 ज़िम्मेदारियूं हज़रत अली अलैहिस्सलाम अहसन नमूने सां निभाए हिजरत कई। ऐं जॾहिं हिजरत कई, उन खां पोइ पाण 10 साल मदीने में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जा दर्क कया, जंहिंमें 72 ग़ज़वत सां गॾु काफ़ी सारियूं जंगूं लॻियूं, जिन्हनि जंगनि में अक्सरियत यानी 1 अधु खां सवाइ बाक़ी तमामु जंगनि में जेका फतह थी, उहा हज़रत अली अलैहिस्सलाम जी तलवार जे करे थी। यानी हर जंग में या हर ग़ज़वे में जेका फतह ॾियारी, उहा हज़रत अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम ॾियारी। ऐं इन्हनि 10 सालनि खां पोइ जेको वाक़ियो, जॾहिं हज़रत अली अलैहिस्सलाम जी उमिरि 33 साल थी, त उन वक़्तु तमामु संगीन दौर गुज़रियो हज़रत अली अलैहिस्सलाम जे लाइ। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहलत ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ जनाब सैयदा फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी रहलत थी, जेका हिकु इंतिहाई ॾुखी हुई। इंशाअल्लाह असां हज़रत अली अलैहिस्सलाम जी ज़िंदगी, अॻी ज़िंदगी जे बारे में गुफ़्तगू कंदासीं। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।